हाणे असां कंदोदम जे हबीब खान बरी साहब जी गुज़ारिश कंदासीं त साईं गुल हसन खे कुझु लफ़्ज़ ॿुधाइनि। औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। स्टेज ते वेठल असांजी सिंध धरती जा अदीब शाइर दानिश्वर साम्हूं पिंडाल में वेठल दोस्तों अस्सलाम वालेकुम या मदद। मुझे पोयां स्टेज ते मेहरान जा मोती लाल जवाहरात वेठा आहिनि। इन्हनि मोतियुनि ऐं लाल मां हिकिड़ी लाल गुल हसन गुला खोली आहे। गुल हसन सां मुंहिंजी वेझड़ाइप तक़रीबन 2001-2002 खां थी। गुल हसन में हिकु ख़ासि ॻाल्हि, हर गुल जी पंहिंजी ख़ुशबू हूंदी आहे। गुल हसन जी ख़ुशबू निवड़त आहे। उन खां अलावा मौला अली जो कौल है त मोमिन जी निशानी धरतीअ सां मोहबत आहे। ऐं आउं सम्झां थो त धरती जी मोहबत सां गुल हसन लाखो भरियल आहे। ॻाल्हाइण लाइ त घणो कुझु आहे, पर आउं इन दुआ सां इजाज़त वठंदुसि त अलाह साईं हिन गुल खे हमेशह टिड़ंदो रखे ऐं अलाह साईं खेसि सिहत तंदुरुस्ती ऐं खिज़री हयाती अता फरमाए। महिरबानी तव्हांजी।